अस्सलामुअलैकुम दोस्तों, महबूब अली उमर जो एक दिलचस्प वीडियो संगत तवानी खिदमत में हाजिर। दोस्तों के पूछो आसिफ अजीज टीवी जे नाले सां उन जो चैनल है, पूछे भी त सिंधी जा फ़ोंट मोबाइल में इंस्टॉल किए थी एंड्रॉइड में ऐं कहानी मास्टर में सिंधी किए लिखजे। ये दोस्तों उन जो जवाब दींदे मूं ये वीडियो तैयार किया है। दोस्तों ॾिसो असां वटि ये जेके फ़ोंट आहिनि ये सिंधी न आहिनि। ये ॾिसो सलाम सिंध या मथे ॾिसूं था यार जल्दी मिलो वक्त जी चीच में ज़िंदगी जो छलो पियो थिए गिरगिलो यार जल्दी मिलो। जी दोस्तों ॾिसो त ही सिंधी फ़ोंट न आहिनि। हाँ बिल्कुल अरबी उर्दू या फारसी हिन टिनी मां हिननि जी का बि सूरत कंहिं बि ज़बान सां नथी मिले। असांखे ये फ़ोंट सिंधीअ में करणा आहिनि। कीअं कंदासीं? रहो असां सां गॾु गॾु। दोस्तों त पोइ असांखे छा करिणो पवंदो? जी हाँ, असांखे हिकिड़ो फ़ोंट डाउनलोड करणो पवंदो जंहिंजो लिंक मूं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे ऐं मूं हुन फाइल खे ऑलरेडी डाउनलोड करे रखियो आहे। जो नालो है महबूब सिंधी इंस्टॉल कंदासीं। इंस्टॉल थी चुको है। डन ते क्लिक करे असां सेटिंग में वेंदासीं। सेटिंग में वञण खां पोइ असां डिस्प्ले में ईंदासीं। डिस्प्ले में अचण खां पोइ क्लिक कंदासीं। ये ऑटोमेटिक सिलेक्ट थी चुको है महबूब सिंधी जे नाले सां। दोस्तों हाणे असां पंहिंजो रिव्यू ॾिसंदासीं। ॾिसो अमेजिंग सिंधी बिल्कुल सिंधी भी लगे। यार जल्दी मिलो वक्त जी चीच में ज़िंदगी जो छलो पियो थिए गरगलो यार जल्दी मिलो। ॾिसो केॾी न ज़बरदस्त व्यू आहे हिन जी, केॾी न बेहतरीन लिखत आहे सिंधी लिखत। मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो वो किताब जंहिंमें हुन पंहिंजे पीउ माउ ऐं भुट्टो ख़ानदान जे राज़नि तां पर्दो खणी। जी दोस्तों ही फ़ोंट जेके आहिनि इहे हिकिड़े कीबोर्ड जा फ़ोंट आहिनि, इहे चेंज नथा थी सघनि। बाक़ी अॻु खां तमामु बहितर। हाणे तव्हां न सिर्फ़ु व्हाट्सअप ते पर किथे भी जिते जिते तव्हां सिंधी लिखो था, जिते जिते तव्हां सिंधी पढ़ो था, उहा सिंधी बिल्कुलु चेंज थी चुकी है। जी हाँ, हिकु शेर लिखियो हो रात पइजी वई ॻाल्हि रहिजी वई। हिन में इहो तव्हां एडिट कयो। हाणे ॾिसो केॾी अजीब आहे। दोस्तों उम्मीद आहे त ही वीडियो तव्हांखे पसंद आयो हूंदो त पोइ वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि ऐं सिंधी भाइरनि सां ज़रूरु शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलां थो अॻियां इन खां बि वधीक दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह वाही।